बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 8 की आसान सिंधी में सबक वीहूँ यानी 20वां सबक दस्तकारी के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को बगौर समाअत कीजिएगा। दस्तकारी जी माना आहे हथ जो कम या हुनर। इन्ही हुनर में सिंध जा माण्हू अहिड़ा त माहिर आहिनि जो मशीनूं बि संदन मुक़ाबिलो न थियूं करे सघनि। संदन हथ जे हुनर जो न रुगो मुल्क में क़दुरु आहे बल्कि ॿाहिरियनि मुल्कनि में इन जो वॾो मान आहे। सिंध जी औरतुनि जे हुनर जी नज़ाकत ऐं निफ़ासत ॾिसण वटां आहे। हू इहो हुनर पंहिंजी वॾड़ियुनि खां सिखंदियूं आहिनि। इहे कॾहिं बि वांदियूं कोन वेहींदियूं आहिनि। घर जो कमु कार लाहे वेठियूं त पाण में कचहरी बि पियूं कंदियूं आहिनि त गॾोगॾु हथ बि पियो हलंदो अथनि। कॾहिं को भर्त पियूं भरींदियूं आहिनि त कॾहिं का रली पियूं ठाहींदियूं आहिनि। सिंध जूं औरतूं ॾाढियूं सुघड़ आहिनि। हू पुराणनि कपिड़नि खे उछलाए कोन छॾींदियूं आहिनि बल्कि उन्हनि खे बि कम में आणींदियूं आहिनि। हू इन्हनि कपिड़नि खे रंग ॾेई रलीअ में कतब आणींदियूं आहिनि। अचो त रली जे हुनर बाबति तव्हांखे कुझु ॿुधायूं। रली ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकु टुकरनि वारी, ॿी टुक वारी। टुकरनि वारी रली इन में पुराणा या नवां कपिड़ा रंगे कम आणिबा आहिनि। रंग ॾिनल कपिड़नि मां हिकु माप जा टुकड़ा कटे पाण में ॻंढे हिकु वॾी चादर ठाही वेंदी आहे। इन चादर खे पुड़ चइबो आहे। इन पुड़ खे चादर तौरु बि विछाइबो आहे, पर जेकॾहिं रली ठाहिणी हूंदी त इन चादर जेॾो ॿियो टुकड़ो हेठां रखिबो आहे जंहिंखे तर चइबो आहे। तर घणो करे लसो हूंदो आहे। पोइ पुड़ ऐं तर जे विच में अॻड़ियूं या कप रखी इन्हनि ॿिन्ही खे ॻंढिबो आहे। ईअं रली तयारु थी वेंदी आहे। टुक वारी रली हिकु रंग जे कपिड़े ते ॿिए रंग जो टुकड़ो ओटियनि सां जोड़िबो आहे जंहिं ते तमामु सुहिणी ऐं सन्ही टुक थियल हूंदी आहे। मुख़्तलिफ़ रंगनि जा गुल मुख़्तलिफ़ रंगनि जे कपिड़े सां जॾहिं जोड़िबा आहिनि तॾहिं इन्हनि जो हुस्न ॾिसण वटां हूंदो आहे। इहे गुल पाण में जोड़े हिकु चादर ठाही वेंदी आहे जंहिंखे पुड़ चइबो आहे। इहो पुड़ चादर तौरु बि विछायो वेंदो आहे। जेकॾहिं रली ठाहिणी हूंदी त इन हेठां एॾो ई कपिड़े जो टुकर रखिबो आहे। इन खे तर चइबो आहे। पोइ पुड़ ऐं तर जे विच में अॻड़ियूं या कप विझी इन्ही ॿिन्ही खे ॻंढिबो आहे त रली ठही वेंदी आहे। घणियूं सुघड़ औरतूं वरी रली में टिकूं बि टांकींदियूं आहिनि। ईअं रली जी सूंहुं अञा बि वधी वेंदी आहे ऐं इहा ग़ालीचे जो ॾेख ॾींदी आहे। रली खट या पलंग ते बि विछाइबी आहे त मथां बि ढकबी आहे। घर में महिमान ईंदो त उनखे सभिनी खां भली रली विछाए ॾींदा आहिनि। रली सूखड़ीअ तौरु बि ॾिनी वेंदी आहे। हाणे हिन जदीद ज़माने में रली जी डिज़ाइन में बि जिदत ईंदी थी वञे। इन्हनि नित नयनि डिज़ाइननि में पखी मंज़र इबारतूं वग़ैरह अची थियूं वञनि। सिंध जूं सुघड़ औरतूं रली ठाहे न रुगो पंहिंजो वक़्तु सॼायो कनि थियूं ऐं पंहिंजी सक़ाफ़त खे जीआरनि थियूं बल्कि इन हुनर मां हू चङो पैसो पिणु कमाई थियूं। अब इस पूरे सबक का हम उर्दू में तर्जमा भी साथ कर लेते हैं। दस्तकारी जी माना आहे हथ जो कम या हुनर, यानी दस्तकारी के माना है हाथ का काम या हुनर। इन्हीं हुनर में सिंध जा माण्हू अहिड़ा त माहिर आहिनि जो मशीनूं बि संदन मुक़ाबिलो न थियूं करे सघनि। यानी इस हुनर में सिंध के लोग इतने माहिर हैं कि मशीनें भी इनका मुकाबला नहीं कर सकती हैं। संदन हथ जे हुनर जो न रुगो मुल्क में क़दुरु आहे बल्कि ॿाहिरियुनि मुल्कनि में इन जो वॾो मान आहे। यानी इनके हाथ के हुनर का न सिर्फ मुल्क में बहुत ज़्यादा कदर व कीमत है बल्कि
बाहर के जो ममालिक हैं उसमें भी इनके हाथ के हुनर की बहुत ज़्यादा इज़्ज़त है, बहुत ज़्यादा मान है। सिंध जी औरतुनि जे हुनर जी नज़ाकत निफ़ासत ॾिसण वटा आहे। यानी सिंध की ख़वातीन के हुनर की नज़ाकत और निफ़ासत तो काबिल दीद है, यानी देखने लाइक है। वो इहो हुनर पंहिंजी वॾड़ियनि खां सिखंदियूं आहिनि, यानी वो ये हुनर अपने बड़ों से सीखती हैं। इहे कॾहिं बि वांदियूं कोन वेहिंदियूं आहिनि, यानी वो कभी भी फारिग फालतू नहीं बैठती हैं। घर जो कमकार लाहे वेठियूं त पाण में कचहरी बि पियूं कंदियूं आहिनि त गॾोगॾु हथ बि पियो हलंदो अथनि। यानी बल्कि घर का काम काज ख़त्म करके आपस में बातें करती हैं और साथ साथ हाथ से काम वगैरह भी करती हैं। कॾहिं को भर्त पियो भरींदियूं आहिनि त कॾहिं का रली पियूं ठाहींदियूं आहिनि। यानी कभी सीना पिरोना करती हैं तो कभी रज़ाई वगैरह रली वगैरह बनाती हैं। सिंध जूं औरतूं ॾाढियूं सुघड़ आहिनि, यानी सिंध की ख़वातीन बड़ी सलीक़ामंद हैं। हू पुराणनि कपिड़नि खे उछलाए कोन छॾींदियूं आहिनि, बल्कि उन्हनि खे बि कम में आणींदियूं आहिनि। यानी वो पुराने कपड़ों को फेंकती नहीं हैं, बल्कि उनको भी काम में लाती हैं। वो इन्हनि कपिड़नि खे रंग ॾई रली में कतब आणींदियूं आहिनि। यानी वो इन कपड़ों को रंग वगैरह देकर रज़ाई में इस्तेमाल करती हैं। अचो तो रली जे हुनर बाबत तव्हांखे कुछ ॿुधायूं, यानी आओ आइए कुछ रज़ाई के हुनर के बारे में आप लोगों को कुछ बातें बताते हैं। रली ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, यानी रज़ाई जो है वो दो अक़साम की होती है, दो किस्मों की होती है। एक टुकरन वाली, ॿी टुकर वाली, यानी एक टुकड़ों से बनाने वाली और दूसरे टुकड़े लगाने वाली। टुकरन वाली रली यानी टुकड़ों वाली रज़ाई, इनमें पुराना या नवा कपड़ा रंगे कम आणबा आहिनि, यानी इसमें पुराने या नए रंगीन कपड़े इस्तेमाल होते हैं। रंग ॾिनल कपड़नि मां हिकु माप जा टुकड़ा कटे पाण में ॻंढे हिकु वॾी चादर ठाही वेंदी आहे। यानी रंगीन कपड़े के एक नाप के टुकड़े काट कर आपस में जोड़कर एक बड़ी चादर बनाते हैं। इन चादर के पुड़ चइबो आहे, यानी इस चादर को पल्ला कहते हैं। इन पुड़ के चादर तौर बि विछाइबो आहे, यानी इस पुड़ यानी पल्ले को चादर के तौर पर भी बिछाया जाता है। पर जेकॾहिं रली ठाहिणी हूंदी त इन चादर जेॾो ॿियो टुकड़ो हेठां रखिबो आहे, जंहिंखे तर चइबो आहे। यानी पर जब रली वगैरह बनानी होती है तो इस चादर जितना दूसरा टुकड़ा नीचे रखा जाता है, जिसको तर यानी तह या ग्राउंड वगैरह कहा जाता है। तर घणो करे लसो हूंदो आहे, यानी निचला हिस्सा या तह वगैरह जो है वो अक्सर सादा होता है। पोइ पुड़ ऐं तर जे विच में अगड़ियूं या कप रखी इन्हीं ॿिन्ही खे ॻंढिबो आहे, यानी फिर दोनों पल्लों के दरमियान कपड़े के टुकड़े या रुई वगैरह रख कर डालकर जोड़ लेते हैं। ये रली तैयार थी वेंदी आहे, यानी इस तरह रज़ाई तैयार हो जाती है। टुक वारी रली यानी टुकड़े लगाने वाली रज़ाई, रंग जे कपड़े ते ॿिए रंग जो टुकड़ो ओटियनि सां जोड़बो आहे, जंहिं ते तमामु सुहिणी ऐं सन्ही टुक थियल हूंदी आहे। यानी एक रंग वाली चादर के कपड़े पर दूसरे रंगीन कपड़े के टुकड़े जोड़ दिए जाते हैं और जिस पर तमाम खूबसूरती और उम्दगी से सिलाई वगैरह की जाती है। मुख़्तलिफ़ रंगन जा गुल मुख़्तलिफ़ रंगन जे कपड़े सां जॾहिं जोड़बा आहिनि, यानी मुख़्तलिफ़ रंगों के फूल जब मुख़्तलिफ़ रंगों के कपड़ों से जोड़े जाते हैं तॾहिं इन्हनि जो हुस्न ॾिसण वटा हूंदो आहे, यानी तब इसकी खूबसूरती, इसका हुस्न जो है वो काबिल दीद होता है, यानी देखने लायक होता है। यह गुल पाण में जोड़े हिकु चादर ठाही वेंदी आहे, जंहिंखे पुड़ चइबो आहे। यानी
इस चादर पर रंगीन फूल वग़ैरह लगाए जाते हैं या सिए जाते हैं, जिसको पल्ला कहते हैं। इहो पिणु चादर तौर ब विछायो वेंदो आहे, यानी ये रज़ाई चादर के तौर पर भी बिछाई जाती है। जेकॾहिं रली ठाहिणी हूंदी त इन हेठां एॾो ई कपड़े जो टुकर रखबो आहे, यानी जब रली वग़ैरह बनानी होती है तो इसके नीचे उतना ही कपड़े का टुकड़ा वग़ैरह रख दिया जाता है। इनके तर चइबो आहे, यानी इसको तर यानी तह वग़ैरह कहते हैं। पोइ पुड़ ऐं तर जे विच में अगड़ियूं या कप विझी इन्ही ॿिन्ही खे ॻंढिबो आहे त रली ठही वेंदी आहे। यानी दोनों पल्लों के दरमियान कपड़ों के टुकड़े या रुई वग़ैरह डालकर जोड़ लिया जाता है। इस तरह रज़ाई जो है वो तैयार हो जाती है। घड़ियूं सुघड़ औरतूं वरी रली में टिकूं बि टाकींदियूं आहिनि, यानी बहुत सी औरतें रज़ाई पर रंगीन कपड़े के डिज़ाइन वग़ैरह भी बनाती हैं। ईअं रली जी सूंहुं अञा बि वधी वेंदी आहे ऐं हीअ ग़ालीचे जो ॾेख ॾींदी आहे, यानी इससे रज़ाई की खूबसूरती में मज़ीद इजाफ़ा होता चला जाता है और वो कालीन के मानिंद लगते हैं। रली खट या पलंग ते बि विछाइबी आहे त मथां बि ढकबी आहे, यानी रली जो है रज़ाई जो है ये पलंग पर भी बिछाई जाती है और चारपाई वग़ैरह पर भी बिछाई जाती है। ओढ़ने में भी ये काम आती है। घर में मेहमान ईंदो तो उनके सभिनी खां भली रली विछाए ॾींदा आहिनि, यानी घर में मेहमान वग़ैरह आते हैं तो सबसे अच्छी रज़ाई वग़ैरह उनको बिछा कर दी जाती है। रली सूखड़ी तौर बि ॾिनी वेंदी आहे, यानी रज़ाई तोहफ़े के तौर पर भी दी जाती है। हाणे हिन जदीद ज़माने में रली जी डिज़ाइन में भी जिद्दत ईंदी थी वञे, यानी अब जदीद दौर में रज़ाई के डिज़ाइन में भी जिद्दत आ गई है। इन्हनि नित नयन डिज़ाइननि में पखी मंज़र इबारतूं वग़ैरह अची थियूं वञनि, यानी नए नए डिज़ाइन में परिंदे मनाजिर और इबारतें बनाए जाते हैं। सिंध जूं सुघड़ औरतूं रली ठाहे न रुगो पंहिंजो वक़्तु सजायो कनि थियूं ऐं पंहिंजी सक़ाफ़त खे जियारनि थियूं, बल्कि इन हुनर मां हू चङो पैसो पिणु कमाई थियूं। यानी सिंध की सलीकामंद औरतें रज़ाई बनाकर न सिर्फ अपना वक्त बचा लेती हैं, अपना वक्त मुफीद बनाती हैं, बल्कि अपनी सकाफ़त को उजागर करती हैं और इस हुनर से वो अच्छी खासी दौलत यानी पैसे वग़ैरह भी कमा लेती हैं। इस सबक का ख़ुलासा यही है कि इस सबक में बताया गया कि दस्तकारी के माना है हाथ का काम या हुनर। इस हुनर या दस्तकारी में सिंध के लोग इतने माहिर हैं जो मशीनें भी उनका मुकाबला नहीं कर सकती। मज़ीद बताया गया कि हुनर न सिर्फ मुल्क में बल्कि मुल्क के बाहर के मुल्कों में भी इसकी बड़ी इज़्ज़त है, शान है, मान है और सिंध की औरतें हुनर की नज़ाकत और नफासत में इतनी माहिर हैं जो उनका हुनर पूरे मुल्क में मशहूर है। ये हुनर वो अपनी उम्र रसीदा ख़ातून और जो बड़ी औरतें हैं, बूढ़ी औरतें हैं, उनसे सीखती हैं। मज़ीद बताया गया कि सिंध की औरतें बड़ी सलीकामंद होती हैं, वो हाथ का हुनर सब कुछ कर सकती हैं, लेकिन इनका रज़ाई बनाने का जो हुनर है वो काबिले दीद है। उसके बारे में चंद बातें यहाँ पर सबक में बताई गई कि रली दो किस्म की होती है, यानी रज़ाई दो किस्म की होती है, एक कपड़े के टुकड़ों वाली और दूसरी टुकड़े लगाने वाली रज़ाई। पहली है कपड़ों के टुकड़े वाली रली यानी रज़ाई। इस रली को रंगे हुए कपड़ों के नाप के टुकड़े आपस में जोड़कर एक बड़ी चादर बनाई जाती है, जिसको पुड़ यानी पल्ला कहते हैं। इसमें बताया गया कि इस चादर जितना दूसरा टुकड़ा नीचे रखते हैं, जिसको तह कहते हैं। बाद में पल्ला और तह के दरमियान कपड़े के पुराने टुकड़े या कपास रुई वगैरह डालकर दोनों तरफ जोड़कर इस तरह बनाई जाती है। रज़ाई की दूसरी किस्म जो इस सबक में बताई गई वो है टुकड़े लगाने वाली रली यानी रज़ाई। इसमें बताया गया कि एक रंग के कपड़े पर दूसरे रंग का कपड़ा जोड़ते हैं। बारीक सिलाई की वजह से रंगों के फूल मुख्तलिफ़ रंगों के कपड़ों के टुकड़ों से जोड़कर एक चादर बनाई जाती है, जिसको पुड़ कहते हैं। इस पल्ले के नीचे दूसरा इसके नाप का कपड़ा जोड़ते हैं, जिसको तह कहते हैं, जिसको दोनों तरफ जोड़कर रली वगैरह बनाई जाती है।
मैं उम्मीद करता हूँ कि सबक 20 यानी 20वां सबक दस्तकारी यानी हाथ का काम या हुनर, ये तमाम स्टूडेंट्स को सबक आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे नेक्स्ट वीडियो नेक्स्ट लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू।